अफगाननि जी वापसी जो मुतालबो गलत नाहे। पाकिस्तान में गैर कानूनी तौर तरसियल अफगाननि खे हर हालत में कढियो वेंदो। केतिरनि ई ॾहाकनि खां इजाज़त तोड़े गैर कानूनी तौर पाकिस्तान में रहंदड़ अफगाननि सबबि पाकिस्तान मुआशी ऐं ॿियनि केतिरनि ई मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पेशावर में मीडिया सां ॻाल्हाईंदे निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो त गैर कानूनी तौर रहंदड़ अफगाननि समेत समूरनि परॾेहिनि खे नेकाली ॾियण जी पॉलिसी ते सख़्तीअ सां अमल कयो वेंदो। नवाज़ शरीफ़ अदालती इजाज़त सां परॾे वियो हो। वापसी ते कानून मुताबिक़ अमल थींदो। पुलिस जा जवान मुल्क लाइ शहादतूं ॾियनि पिया, पर माण्हू टैक्स ॾियण लाइ तयार न आहिनि। माण्हुनि जी हालत इहा आहे त करप्शन खे बि जाइज़ करार ॾियनि था। हुकूमती कदमनि सबबि अवाम खे तेल समेत ॿियनि आम वाइपे जी शयुनि जे अघनि में रिलीफ ॾिनो पियो वञे। ईंदड़ कुझु ॾींहनि में तेल जे अघनि ते वधीक रिलीफ ॾिनो वेंदो। इसराइल पारां उत्तर गज़ा में रहंदड़ 11 लख माण्हुनि खे 24 कलाकनि अंदर इलाइक़ो मुकमल तौर ख़ाली करण जो हुकुम। गॾियल क़ौमुनि पारां इसराइल खे फ़ैसिले ते नज़रसानी करण जी अपील। इसराइल गॾियल क़ौमुनि जे अपील खे शर्मनाक करार ॾींदे हमास जो मददगार करार ॾेई छॾियो। इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 1600 खां वधी वियो। ह्यूमन राइट्स वॉच गज़ा ऐं लबनान ते इसराइल पारां पाबंदी मढ़ियल पासपोर्ट बम किराइण जी तस्दीक करे छॾी। इसराइल पारां बि 4000 टन वज़नी 6000 बम किराइण जी तस्दीक। हमास चयो आहे त इसराइली फ़ौज गज़ा में दाख़िल थी त बर्बाद थी वेंदी। जवाब अहिड़ो हूंदो जेको इसराइल सोचियो बि न हूंदो। गज़ा ते इसराइल जी लगातार बमबारी सबबि इंसानी अलमियो जनम वठण लॻो। गज़ा जो पाणी, बिजली ऐं खाध खुराक बंदि थियण बैदि रहवासी उञ ऐं बुख विखे मरण लॻा। गॾियल क़ौमुनि इंसानी बहिरान खे मुंहुं ॾियण लाइ 29 करोड़ 40 लख डॉलर इमदाद जी चेक अपील करे छॾी। गॾियल क़ौमुनि चयो आहे त गज़ा जे इस्पतालुनि में ज़ख़्मियुनि जो इलाज बि मुमकिन न रहियो आहे। पीपल्स पार्टी जे अॻवाननि जी इस्लामाबाद में फ़लस्तीन जे सिफ़ारतखाने आमद। फ़लस्तीनी सफ़ीर सां मुलाक़ात। सेनेटर शहरी रहमान, नदीम अफ़ज़ल चैन ऐं ॿिया अॻवान फ़लस्तीन जे सिफ़ारतखाने पहुता। शहरी रहमान चयो आहे त इसराइल जे फ़लस्तीनियुनि खे गज़ा ख़ाली करण जी धमकीअ जी मज़म्मत कनि था। मासूम ॿारनि ऐं हथे ख़ाली फ़लस्तीनियुनि जे क़त्ल ते खेनि तमामु घणो ॾुख आहे। पाकिस्तान ऐं पीपल्स पार्टी ॾुखे वक़्त में फ़लस्तीन जी अवाम सां गॾु बीठल आहे। इसराइली ज़ुल्म ऐं दहशतगर्दी ते आलमी दुनिया ऐं इदारनि जो बिठो मयार इंतिहाई अफ़सोसनाक ऐं मज़म्मत जोॻो आहे। गरीबा अमीरा मिस्कीना या गलत ॻाल्हि कई वई। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। मां दुआरनि खे वधण लाइ वियुसि त उहे जेके दुआ ॾियनि हुननि जो पीउ हुयो उहो आयो। मां कंहिंजी क़ुरान में ॾिनई क़ुरान तूं खण पंहिंजा माण्हू पेश करा ऐं कुझु माण्हू पेश बि थिया। असां क़ुरान केॾे कोन खणी न को खणी वेंदासीं। भारता परदेसिया ओदेसिया बरोचा इहो ई त कहिड़ो आहे। अॻे ईअं थींदो हो त ॾुआरी ॿधबो त पुलिस खे चवंदा त ॾुआरी छॾी न त इहे पुलिस वारा तव्हांजा टैक्स ॾे आहियूं ऐं इहे पोइ छॾींदासीं। हाणे उहो दिमाग़ मां इहा ॻाल्हि कढी छॾनि। पुलिस वारा माण्हू घर मां हुनजा पके में माण्हू ऐं जेके मूं घटि चयो आहे उहो ॿुधाइण नथो चाहियां। हू कुझु कंदा मां मोट में हुनजे घणो कुझु कंदुमि। सिंध जे निगरान वॾे वज़ीर पारां डीआईजी लाड़काणो ऐं एसएसपी शिकारपुर खे 5 पुलिस एहलकार बाज़ियाब कराइण लाइ ॾिनल मोहलत ख़तम। शिकारपुर जे कोट शाहू थाणे तां अगवा थियल एसएचओ समेत 5 एहलकार अञा बाज़ियाब न थिया। डीआईजी लाड़काणो जावेद जिसकाणी ऐं एसएसपी शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई अगवा थियल एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ कचे में कार्रवाई न कई। एहलकारनि जे अगवा ऐं बाज़ियाबी में देर वारसनि जा ख़दशा वधाए छॾिया। शिकारपुर वासी बि पुलिस वारनि जे अगवा बाद पाण खे गैर महफ़ूज़ समझण लॻा। निगरान सिंध हुकूमत सूबे में रहंदड़ गैर कानूनी परॾेहिनि ख़िलाफ़ कॉम्बिंग ऑपरेशन जो हुकुम ॾेई छॾियो।
शुमारियात खाते का परडेहन जा अंक अखर वठण की हिदायत। निगरान वडे वजीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाक़िर की सदारत हेठ अमन अमान बाबत इजलास में फैसलो। शिकारपुर में अगवा थियल SHO समेत 5 एहलकारन के जल्द बाजियाब कराने की हिदायत। मकबूल बाक़िर चयो आहे त पुलिस एहलकारन जो अगवा थियण हुकूमत लाइ शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। जेकॾहिं पुलिस एहलकार ही अगवा थींदा त केर पाण खे महफ़ूज़ समझंदो। अगवा थियल पुलिस एहलकारन के फौरी तौर बाजियाब कराए रिपोर्ट पेश कई वञे। IG सिंध पुलिस का पोइ हिक ॿिए पुलिस जूनियर ऑफिसर के IG जेल जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। निगरान सिंध हुकूमत तरफ़ां हिक भेरो ॿीहर सिंध पुलिस जा ऑफिसर नज़रअंदाज़। काज़ी नज़ीर मोहम्मद नासिर खान ऐं शेबा शाह नज़रअंदाज़ करे चौथे नंबर वारे मोस्ट जूनियर ऑफिसर DIG जेल सखर मुनव्वर अली शाह के IG जेल सिंध जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। घरू खाते नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जी मंज़ूरी न मिलण करे मुनव्वर शाह के IG जेल्स मुक़रर करण बदिरां इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। इन खां अॻु जूनियर पुलिस ऑफिसर रिफ़त मुख़्तियार के IG सिंध मुक़रर कयो वियो हो। शहीद जान मोहम्मद महर के क़त्ल के 61 ॾींहं थी विया। सखर पुलिस शहीद जान मोहम्मद महर जा कातिल ऐं समूरा सहूलतकार गिरफ़्तार करण में नाकाम। सिंध जे निगरान हुकूमत पारां बि कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सखणा दिलासा ॾियण खां सवाइ कख भञी बीहणो न कयो। कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो मुसलसल एहतजाज। सखर प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल जारी। एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि जो चवणु आहे त 2 महीना गुज़रण बावजूद पुलिस शहीद जान मोहम्मद महर जे मुख्य कातिलनि ऐं मददगारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। पुलिस कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ संजीदगीअ सां कोशिश न करे रही आहे। निगरान घरू वज़ीर समेत सिंध हुकूमत जा वाइदा बि वफ़ा नाहिनि थिया। शहीद जान मोहम्मद महर जा समूरा कातिल ऐं सहूलतकार फौरी तौर गिरफ़्तार करे कानून जे कटहड़ में आणे शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस जे 2 जवाबदारनि करप्शन जो एतराफ़ करे वरितो। केस में गिरफ़्तार जवाबदार असलम पीरज़ादो ऐं ज़िशान सहतो नेब सां प्ली बार्गिन करण लाइ हैदराबाद जी एहतसाब अदालत के दरख़्वास्त ॾेई छॾी। जवाबदार असलम पीरज़ादो ऐं ज़िशान सहतो दरख़्वास्त में चयो आहे त नेब खे 2 करोड़ रुपया वापसि करण लाइ तयार आहियूं। प्ली बार्गिन करण जी इजाज़त ॾिनी वञे। अदालत पारां नेब जी जांच ऑफिसर जे पेश न थियण ते कावड़ जो इज़हार कंदे ॿुधणी 27 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। पंजाब पुलिस सूबे में दहशतगर्दी जो वॾो मनसूबो नाकाम बणाइण जी दावा करे छॾी। हिक दहशतगर्द खे गिरफ़्तार करण जी बि दावा। पंजाब जे वॾे वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त दहशतगर्दी जा सबूत जल्द साम्हूं आंदा वेंदा। इस्लाम में दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी जी गुंजाइश मौजूद नाहे। PTI न छॾींदुसि उन लाइ त जेल काटे रहियो आहियां। मनी लॉन्ड्रिंग समेत मुख़्तलिफ़ केसनि में गिरफ़्तार पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर परवेज़ इलाही दहशतगर्दी तोड़ अदालत में पेशी बाद सहाफ़ी जे सवाल जे जवाब में चयो त अटियाला जेल में PTI चेयरमैन जो चूंडनि में टिकट्स बाबति को बि पैगाम नाहे मिलियो। जेल में सेहत लाइ हानिकार खाधो मिली रहियो आहे। फूड पॉइज़न थी वियो आहे। मुश्किल सां अदालत पहुतो आहियां। परवेज़ इलाही ख़िलाफ़ केस जी ॿुधणी 24 अक्टूबर ताईं मुलतवी। सिंध में निगरान हुकूमत के कायम थे 2 महीना गुज़री विया। मुख़्तलिफ़ खातनि जा सेक्रेटरीज़ मुक़रर न थिया। अक़लियती मामलनि वारे खाते जो सेक्रेटरी मुक़रर न थियो। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जो सेक्रेटरी लैंड यूटिलाइज़ेशन खाते जो मेंबर मुक़रर न थियो। औरतुनि जी तरक़ीअ वारो खातो ऐं सोशल प्रोटेक्शन खातो बि सेक्रेटरीज़ खां महरूम। सूबाई मुहतसिब आला जे सेक्रेटरी ऐं DGs जूं पोस्टूं बि ख़ाली पयल। रामबूटा गेप वालनि ते न लॻल आहिनि। कपिड़ा वरितल आहिनि। उन खे रामबूटा लॻल आहिनि जेको मुंहिंजे पुट खे हुन मारियो आहे। अंधेर कोन्हे अलाह साईं फ़ैसिलो करे थो। 8 ॾींहंनि में असांखे पंहिंजो कातिल ॻोल्हे ॾिनई। असां मुतमिन आहियूं। ग्याजीअ खां असां SP साहिब खां
ॿारनि जी पाण थोराइती आहियां, मूंसां मदद कई अथई, अलाह ख़ुशि रखंदी। अम्मा जी दुआ आहे मुंहिंजी, शुक्र ख़ुदा जो थी कयां जंहिंजे बच्चे जो कातिल जल्दी में जल्दी पकड़जी वियो आहे। खाणोट में हफ़्तो अॻु बेदर्दी सां क़तल थियल मासूम शागिर्द मुर्तज़ा मल्हा जे क़तल में मुलविस मुख्य जवाबदार कामरान उर्फ कामू रिंद पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। एसएसपी चयो आहे त कुपे कासाई मोड़ वटि खाणोट पुलिस ऐं सीआईए जी गॾियल कार्रवाई दौरान मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾे वठि दौरान जवाबदार कामरान उर्फ कामू रिंद मारिजी वियो। बाड़े मुर्तज़ा मल्हा खे हफ़्तो अॻु वहशी जवाबदार ज़्याती बाद तशद्दुद जो निशानो बणाए क़तल करे लाश पाणीअ जी टैंकी में उछलायो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में फ़लस्तीनियुनि जी हिमायत में मुज़ाहिरा, इसराइल ख़िलाफ़ नारेबाज़ी, हैदराबाद, सखर, लाड़काणो, नवाबशाह, ख़ैरपुर, जैकाबाद, कंधकोट, गढ़ी, खेरो, तंगवाणी, खिपरो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज कयो वियो। कंबर, कशमोर, मिठी, दादू, नओं दंबालो, मीरपुर बुरड़ो, पन्नो आकल, मीरपुर माथेलो, बाडर, राणीपुर, बावड़ो, पडीदन, जाम साहब, काज़ी अहमद में एहतजाज, ठट्टो, सिजावल, पतीन, टंडो अलयार, मीरपुर ख़ास, मीरपुर साकरो, न्यू सईदाबाद, चूहड़ जमाली, सीता रोड, टंडो आदम ऐं थाणबोला खान समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। इसराइली जारियत बंदि करण जो मुतालबो। सिंध हुकूमत हथियारनि जी नुमाइश ऐं हथियार खणी हलण ते पाबंदी लॻाए छॾी। सिंध जे घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि कलम 144 तहत हथियार खणी हलण ऐं नुमाइश ते 90 ॾींहनि लाइ पाबंदी हूंदी। ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। मीरपुर ख़ास में पुलिस चौकी भरिसां ट्रांसपोर्टर से ॿिनि धुरनि में झेड़ो। पुलिस जी मौजूदगी में फायरिंग सबबि हिकु ॼणो ज़ख़्मी। ट्रांसपोर्टर्स में झेड़े दौरान माण्हुनि में भाॼ पइजी वई। पुलिस जी मौजूदगीअ में फायरिंग जे नतीजे में माशूक चांडियो ज़ख़्मी थी पियो। पुलिस एहलकार चौकी खां ॿाहिरि न निकिता, तमाशो ॾिसंदा रहिया। शहरी जान बचाइण लाइ भॼंदा रहिया। बख्शापुर में गोला बिरादरी जे ॿिनि धुरनि में संगावती तकरार तां झेड़ो। फायरिंग में हिकु ॼणो क़तल, 8 ज़ख़्मी। धुरनि में झेड़े दौरान फायरिंग में अहमद अली गोलो मारिजी वियो। 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मारिजी वियल अहमद अली जो लाश ऐं 8 ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी।
जरवार में पोरीअ जे क़त्ल ऐं संदसि ॿारनि जो पतो न पवण ख़िलाफ़ वाटसन जो एहतजाज। वाटसन मूजिबि पोरियत हफ़ीज़ुल्ला मीराणी घरवारी शहनाज़ ऐं 2 ॿारनि सां गॾु शादी ते वियो हो। वाटसन जो चवणु आहे त पोरियत हफ़ीज़ुल्ला मीराणी जो लाश गुज़िरियल ॾींहुं काज़ीबाग मां हथायो हो। संदसि घरवारी ऐं 2 ॿारनि जो को बि पतो नाहे पइजी सघियो। मक़तूल जी ज़ाल ऐं ॿारनि जी ॻोल्हा में मदद कई वञे। लाड़काने जे 2 यूसीस में सफ़ाई न थी, घिटिन में नालनि जो गंदो पाणी बीठल। अली गोहराबाद, समियाबाद, एम्पायर रोड, मच्छी मार्केट ऐं ॿियनि हंधनि ते गंदो पाणी बीठल। ज़िले इंतिज़ामिया 2 यूसीस में बीठल गंदो पाणी नेकाल कराइण लाइ के बि उपा न वरिता। डीसी लाड़काणो बि गंदो पाणी पीअण जो नोटिस न वरितो। शहरनि पारां एहतजाज जो चिताब।